जी नाज़रीन मां वक्ती मौजूदा सूतार का दौर जो इलाका से सटमेल शहर मामदा है जो शहरी दुकानदार जो बदमनी खिलाफ सरापा एहतजाज बैश फोला खनु चिया गुजन छे से विचारे में से जेको हफ्तरो न गुजरा शहर ता दूजी भी हमा दूजी जेको आस्ते सग सूधो वापस बीगे तब इंतजामिया खामोश माना त्या कथी मां शहर वारो जेको दुकानदार अस्तो मां हमेशा गुशो मैं शहर पुरमन ऐं पुरमन रही इंतजामिया जेकॾहिं बीत इंशाल्लाह शहर पुरमन रही जेकॾहिं इंतजामिया वथी आहे बीत गुण मैं दुकानदार छे हाल भी मां हमेशा करिया SP नवाब शाह ऐं वस वारो हमेशा ही गुशूं तो महिरबानी करे शहर जेको शहर में मन माना कत ऐं गश्ता वधाइनी ऐं पुलिस ओस्टी चौकई सर इंशाल्लाह पुरमन असां वटि पुरमन एहतजाज खणूं जेकॾहिं मैं हिच दिन बीहे तो मां अॻिते जेको आहे एहतजाज खणूं दुकाना बंदि खणूं शटर बंदि हड़ताल खणूं हमारी ज़िम्मेवार जेको आहे इंतज़ाम भी जो असांजे शहर के को भी तब कोन्हे न असांजा दुकानदार जेके भी आहिनि असांजी तक़रीबन हफ़्ते में 3 चक्कर 4 चक्कर कंहिंजी न कंहिंजी दुकानदारी चोरी थी वञे। असां सिर्फ़ु इहो चवंदा इंतज़ामिया सां असांजो इहो मुतालबो आहे त असांखे एतिरो तहफ़ुज़ ॾियो असांजे जेको दुकान आहे उन्हनि जी त माना कम से कम तहफ़ुज़ ॾिनो वञे न असांखे हर माना 8 ॾींहं असांजे शहर सटमेल मां चोरी थी वञे। पुलिस चौकीदार रहनि था इन हूंदे बि जेको आहे चोरी थी वई आहे असांजो को बि एक्शन न थियो आहे इन जे लाइ असां धरणो हयो वियो आहे बुझी संगत साथ सभु शहर वारा तंज़ीम वारा हिते गॾु थिया आहिनि छाजे करे 2-3 चकर अॻु में बि चोरियूं थियूं आहिनि छो भला एक्शन नथो थिए अलाए सूबेदार हिननि सां ॿधल आहे अलाए छा ख़बर न आहे खुदारा उहो अलाह खे ख़बर आहे छाजे करे चोरी थी थिए। ये जो शहरी दुकानदार जेवर गुस्ता जो न्यू नी बदामनी वदाना रोगे कने थान दुकान दूधी भी कने परचून दुकान दूधी भी मां ये जो SSP शहीद बिना मुतालबा खनो तो जो दूधी जगह नोटिस हाजिरी कैमरा टीम वारी असगर बाबूरन वश न्यूज़ दौड़।